नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में ईद उल अज़हा जे मौक़े ते छुरियुनि जी ख़रीदारी में वाह थी हुई। जॾहिं त छुरियूं तेज़ करण वारे दुकाननि ते रश दुकानदारनि पारां महांगाई जो सबबु ॼाणे अघनि में वाध करे छॾी आहे। शहरी सख़्तु परेशान आहिनि। जानवर के ज़बह करणो है, गोश्त सही वठिजे ऐं महांगाई भी जाम है। उन हिसाब किताब सां सुठी सुराण चारे सही तिखा करे ॾींदा जी। हर साल इतां ई वठंदा आहियूं। हींअर त महांगाई जो दौर लॻो पियो आहे, पर पोइ बि गुज़ारे लाइ कुझु कंदा आहियूं। डाकू हितां सुठा आहिनि, ॿियनि दुकाननि जे हिसाब सां जी दुकान जी वेरिफिकेशन भी सुठी आहे, इन हिसाब सां वठंदा आहियूं। माशाल्लाह असां राति 11 ताईं कमु कंदा आहियूं। कातियुनि जी सीज़न जाम बि हले ऐं अञर वांदकाई कोन्हे। तक़रीबन हफ़्तो थी वियो वांदकाई अञर कोन्हे। न असां ॻोठ बाखान जतोई खां आयल आहियूं। असांखे त वेझो त सांगड़ थो पए, पर असांखे हिते कुर्ब आहे, हिते अचूं था सही लॻे थो निज़ाम आहे। हा, 3 साल असां हिते अचूं पिया, 3 साल थियो आहे, पर सांगड़नि शयुनि में महांगो आहे थोरो। जो जेसिताईं ताल्लुक़ आहे त अल्हम्दुलिल्लाह हीउ असांजो ख़ानदानी पेशो आहे ऐं तक़रीबन 45 सालनि खां जेको आहे आउं पाण ई कमु करियां थो। ऐं पोइ ॿी ॻाल्हि इहा आहे त असां वटि शइ मयारी हूंदी आहे। असां वटि शइ मयारी हूंदी आहे, तंहिंजे करे जेको आहे दोस्त असां ॾे अचनि था। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा अहसान आहिनि। बाक़ी हू मजमूई तौर ते जेको आहे महांगाई तमामु घणी आहे, महांगाई तमामु घणी आहे, तंहिंजे करे कुझु शयूं असां वटि बि महांगियूं आहिनि। ऐं इन खां अलावा जेको आहे सभ खां वधीक जेका परेशानी आहे सा लाइट जी आहे। अहिड़े टाइम ते ईद जे टाइम ते बि लाइट जेको आहे उहो वॾो मसइलो पैदा कयो आहे ऐं उन जे करे जेको आहे परेशान आहे। असां बि परेशान आहियूं, गिराक बि असांजा परेशान आहिनि। ठीकु आहे, पोइ लाइट न हुजण जे करे असांखे जनरेटर वग़ैरह हलाइणा पवनि था। पोइ उन जनरेटर हलाइण जे करे असांजे धंधे ते असरु पवंदो पए, लेकिन अलबत्ता असांजो ख़र्चु वधीक थी थो वञे। कात वग़ैरह आहिनि, सभु शइ असां वटि आहे। आलू बसर जे लाइ, गोश्त जे लाइ, फ्रूट जे लाइ, हर शइ असां वटि आहे। माण्हू इहो तव्हां ते वधीक घुरी वठनि था, छाजे करे, छा वजह आहे? साईं वजह इहो आहे, असां शइ 1 नंबर ॾींदा आहियूं। असांजी दुकान जेको आहे न तक़रीबन 50 साल खां मशहूरु आहे, उस्ताद यूसुफ समीर दुकान। तंहिंजे करे शइ सुठी ॾींदा आहियूं, त बहितर असांजो माल हलंदो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।